माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो दिसंबर 2020 सिलसिलो शायरी शऊर पेश खिदमत है गजल शायर राशिद लखमीर। ज़ब्त ज़ालिम छो सदाई को जबर प्यो थो करे, ज़ब्त ज़ालिम छो सदाई को जबर प्यो थो करे। मंजिलुन जे ॼण बिना हर हिक सफ़र प्यो थो करे। अर्ड हुन जो थो विढ़े अक्सर मूसां इहो चई, अर्ड हुन जो थो विढ़े अक्सर मूसां इहो चई। राह मुंहिंजी अॾे सदाई छो पत्थर पियो थो करे। मुसनीअ जूं मंज़िलूं मुर्की मिलन थियूं रोज़ हित, मुसनीअ जूं मंज़िलूं मुर्की मिलन थियूं रोज़ हित। वक्त जी परवारसी हिकु हम सफ़र पियो थो करे। आसरनि जे सॾ ते वींदे जोश माहू बेअकुल, आसरनि जे सॾ ते वींदे जोश माहू बेअकुल। अज़्म जे जज़्बे खे पंहिंजे बेअसर पियो थो करे। केई ॻाराणा ऐं ॻणतियूं दिलि मंझां परते करे, केई ॻाराणा ऐं ॻणतियूं दिलि मंझां परते करे। को त आहे जेको मूंखे बेफ़िकुर पियो थो करे। का बि अर्ज़ी जेकॾहिं दिलि सां न मञणी कंहिंखे आ, का बि अर्ज़ी जेकॾहिं दिलि सां न मञणी कंहिंखे आ। पंहिंजे मन खे पोइ छो हू मुंतज़िर पियो थो करे। हम सफ़र ऐं हम कदम जी हाम हणंदे भर में राशिद, हम सफ़र ऐं हम कदम जी हाम हणंदे भर में राशिद। राह में ही केर पंधड़ो बेखतर पियो थो करे। ज़ब्त ज़ालिम छो सदाई को जबर पियो थो करे। मंज़िलुनि जे ॼण बिना हर हिक सफ़र पियो थो करे। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।